बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद है तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। अल्लाह जे करम सां मां बि ठीकु आहियां। ऐं हाणे थियो आहे मुंहिंजे स्कूल वञण जो टाइम। मंझंदि जा 12:30 थिया आहिनि ऐं मां बिल्कुलु रेडी थी वई आहियां ऐं मुंहिंजो हस्बैंड ॿाहिरि बाइक ते हारुंजे पियो। सो हलो त हाणे हलूं था ॿाहिरि ऐं जल्दी जल्दी वञूं पिया, छो त स्कूल वञण लाइ देरि थिए पई। छो त स्कूल ई हिकु अहिड़ी जॻह आहे जिथे असांखे टाइम ते पहुचणो हूंदो आहे। ऐं मुंहिंजी हीअ शाही सवारी रेडी आहे। स्कूल पहुचण जे अधु कलाक खां पोइ थी ज़बरदस्त बारिश। ऐं ॾिसो बारिश कहिड़ी पई थिए। शायदि तव्हांखे हिते घटि ॾिसण पई अचे पर तमामु ज़बरदस्त बारिश थी आहे ऐं मज़ो पियो अचे ॾाढो। मौसम तमामु सुठो ऐं थधो थी वियो आहे। हे ॾिसो। ऐं थोरी देरि खां पोइ मां पंहिंजे घर फ़ोन कई त घर वारनि खां पुछो त तव्हां वटि हिते बारिश थी आहे? त घर वारनि चयो त न, असां वटि त मिड़ई हल्की थोरी बूंदा बांदी थी आहे, वधीक त न थी आहे। ऐं हिते ॾिसो कहिड़ी ज़बरदस्त बारिश थिए पई। सो इहो आहे अलाह जी कुदरत। अलाह साईं करे ॾेखारे थो त ॾिसो मां हर शइ ते क़ादिर आहियां, सभु कुझु करे सघां थो। सो बसि अलाह जो जेको सो शुक्र अदा करणु घुरिजे ऐं अलाह जे हर ॻाल्हि में जेको सो राज़ी थियणु घुरिजे। हीअ असांजे क्लासनि जे पुठियां हिकु घिटी छॾियल आहे, त उतां मां वियसि त उतां मथां छित जा जेके निसारा आहिनि उन्हनि मां बि तमामु घणो पाणी पियो वसे। बसि हीअ शायदि हिते जी आख़िरी बारिश हुई ऐं हिन खां पोइ का बि बारिश कोन थी आहे। ऐं उन खां पोइ 5 बजे छुटी थी वई असांजे स्कूल जी। ऐं पोइ मूंखे थोरा सा पंहिंजा डॉक्यूमेंट्स फ़ोटो कापी कराइणा हुआ। अची वियासीं फ़ोटो स्टेट शॉप ते। हीअ बुक शॉप बि आहे ऐं स्टेशनरी जो बि पूरो सामान आहे हिते। ऐं मूंखे हिते अजवा जे लाइ बि हिकिड़ो जेको सो वाइटो वठिणो हो ऐं हिकु पेन वठिणी, छो त अजवा जा मंडे खां पेपर शुरू पिए थिया, इन जे करे मूंखे उहे बि शयूं वठिणियूं हुयूं। हाणे मां पंहिंजे घर पहुची वई आहियां ऐं कपिड़ा पंहिंजा मूं चेंज करे छॾिया आहिनि। कपिड़ा मां पंहिंजे घर जा जेके हूंदा आहिनि उहे मटाया आहिनि। हीअ मुंहिंजे स्कूल जो नंढिड़ो जेको सो पाउच आहे जेको मां हिते रखियो आहे अची। ज़ाहिर इहा आहे माण्हू सुबुह जो सवेर उथे थो, वरी जेको सो नाश्तो करे थो, यानी कि हीअ असांजी रुटीन जेका आहे डबल थी वई आहे स्कूल जी। हूअं असांजो सिंगल स्कूल हूंदो हो सुबुह जे टाइम में, मॉर्निंग में, ऐं हाणे असांजो थी वियो आहे इवनिंग में। मंझंदि जो स्कूल जेको आहे तमामु ख़राबु आहे, छो त असां निंड जा आदी हुआसीं। एतिरो अरसो असां जेको सो जॉब कई आहे त असां मॉर्निंग में कई आहे ऐं मंझंदि जे टाइम जेको आहे असां आरामु कंदा हुआसीं। उन खां पोइ मूंखे जेके डॉक्यूमेंट्स फ़ोटो कापी कराइणा हुआ उहे मूं हिते लॻाया आहिनि। ॾिसो हीअ बाइक में फाइल लॻो पियो आहे। सो मां वञा पई पंहिंजी वॾी सिस्टर जे घर, उन खे हीअ पहुचाइणो हो। ॾिसो हिते हीअ जेको आहे टाउन बिल्कुलु कोठ जहिड़ो माहौल आहे ऐं मूंखे हिते अची हिन टाउन में ॾिसो तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। ऐं हीअ तमामु घणो सिंधियुनि जो टाउन आहे, सिंधी तमामु घणा आहिनि। ऐं मां वरी बि हिते चवंदसि त जेतिरा बि असांजा सिंधी भाइर आहिनि उहे कराची तरफ़ निकिरी अचनि ऐं को बि न को नंढो कारोबार करनि, को रेड़ी लॻाइनि, को रक्शो हलाइनि, कंहिं होटल ते बीहनि त जीअं हू पंहिंजा पेर ॼमाए सघनि। अवल त हू पहिरें विज़िट करणु अचनि हिते कराची में ऐं हू माहौल ॾिसनि ऐं हू पंहिंजी रहाइश ॻोल्हीनि। उन्हनि खे मज़ो अचे थो त हू अची कराची खे वसाइनि। पंहिंजे ॻोठनि खे बि आबादु रखो, ईअं न त पंहिंजा ॻोठ ई विसारे छॾियो। सो बसि ही मूंखे ॿुधाइणो त ॾिसो मां जॾहिं बि हिते ईंदी आहियां
त मूंखे पंहिंजो ॻोठु तमामु घणो यादि ईंदो आहे, हद खां वधीक यादि ईंदो आहे। ऐं मुंहिंजी दिलि जेका आहे उदास थी वेंदी आहे पंहिंजे घर जे लाइ, जिथे असां बचपन गुज़ारियो, असां खेॾियो, असां पढ़ियासीं, वॾा थियासीं ऐं असां जूं शादियूं उते थियूं। सो बहरहाल पंहिंजे माइटनि जो अबाणो शहर त नथो विसरी सघे। पहुची वई आहियां मां भाॼी जे घर, ऐं भाॼी जी जेका धीउ आहे उन जी तबियत तमामु ख़राबु आहे। दरअसल मां उन खां उन जी तबियत ई पुछणु आई हुअसि। बसि तबियत पुछी ऐं असां मग़रिब खां वरी पहिरें निकिरी आया हुआसीं। असर जी निमाज़ असां पढ़ी निकिता हुआसीं। ॾिसो सफ़ा ऊंदहि थी वई आहे बिल्कुलु। हे ॾिसो ही घर बि बिल्कुलु ॻोठ वांगुरु ठहियल आहिनि, ऐं हिननि जूं गलियूं गिटियूं रोड रस्ता बि ॾिसो ई कीअं गटर वहनि पिया था, ऐं पाणी आहे बिल्कुलु। पर इन जे मुक़ाबले में असांजा ॻोठ साफ़ु सुथिरा आहिनि ऐं नालियूं वग़ैरह साफ़ु सुथिरियूं ठहियल आहिनि। बसि पोइ असां निकिरी आयासीं ऐं मां आयसि त बेबी अटे ॻोहण लाइ अटो छाणे रखियो हो, पर मां बेबी खे चयो त जेको सो अटो न ॻोहे ऐं हीअ तो जेको सामान कटे रखियो आहे मां इन मां थी पचायां पटाटनि जी भाॼी। सो ॾिसां पई त गैस आई आहे या न आई आहे, हिते इहो चेक कयां पई, गैस जो वाल खोलियां पई हितां। सो बसि गैस अची वई ऐं जेको सो मां पटाटनि जी भाॼी हीअ ठाहियां पई, जंहिंजी जेको सो लुक ई एॾो प्यारो आहे त हुनजी टेस्ट बि तमामु सुठी थी। ऐं हिते मां ठाहियां पई सादा चांवर, जेके असां हमेशह राति जे टाइम अंबनि सां या आलूनि सां या भिंडियुनि सां खाईंदा आहियूं फ्राई करे। पर अॼु मूं चयो त अॼु रस वारी भाॼी थी ठाहियां, जेका असांखे सादनि चांवरनि सां वणंदी। ऐं सादनि चांवरनि सां जेको सो मां इन करे बसर जो दाग़ कयो, छो त राति जो टाइम आहे, चांवर देरि सां हज़म थींदा आहिनि नंढे फोटे वारा। ॿार हिते पढ़नि पिया ऐं इन ई करे राति जी मानी मूं कई त जीअं बेबी ॿारनि खे पढ़ाए। ऐं हीअ ॾिसो हीअ रेडी थी वई आहे, केतिरी प्यारी पई लॻे। पटाटनि जी भाॼी, माण्हू पटाटा ॾिसी मुंहुं ख़राबु कंदा आहिनि त हल भेण रोज़ बटाला रोज़ बटाला। सो बहरहाल अलाह जो शुक्र हर हाल में अदा कजे, जेको बि मिले थो हिन दौर में शुक्र ई कजे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। उन खां पोइ फ़ातिमा कयो ज़िद, ख़बर त छा थियो, फ़ातिमा पंहिंजो पाण खे थपड़ हणे मारे मूंखे आइसक्रीम खारायो। हाणे हिन जो हेतिरो टाइम थी वियो आहे राति जो, पोइ मां चयो पंहिंजे हस्बैंड खे त फ़ातिमा खे वठी था हलूं ऐं ॿिया ॿार पढ़नि पिया था ऐं राति जो टाइम हो। सो फ़ातिमा पाण खे मारे पई, मां चवांसि पई छा थी करी, चए थी पोइ छा आहे मुंहिंजो मोह आहे, मां छा बि कयां। वरी पंहिंजो मथो खणी ऐं वरी पई हाणे बेड ते त मूंखे आइसक्रीम खारायो। ॾिसो हीअ राति जो टाइम आहे ऐं आसमान बिल्कुलु ई जेको सो ब्लू आहे, साफ़ु ॾिसण में पियो अचे, ऐं हेठि ॾिसो ऊंदहि केतिरी आहे। असां वटि हिते पोलनि में किथे बि लाइट कोन्हे का, हीअ जेका रोशनी तव्हांखे ॾिसण में अचे पई इहा गाॾियुनि जी ऐं घरनि जी आहे। ॿी ॻाल्हि त मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि अचे त लाइक ज़रूरु कयो ऐं शेयर बि कयो पंहिंजे दोस्तनि में रिश्तेदारनि में। ईअं न कयो, एतिरी महिनत सां मां वीडियो ठाहियां पई कंहिं लाचारीअ सां, छो त मुंहिंजा ॿार नंढा आहिनि। हिन दौर में हिकिड़ो माण्हू नथो घर में पूरी पइजी सघे त मां पंहिंजे घर वारनि जी हेल्प कयां पई। सो उन ई हेल्प में तव्हां मुंहिंजो साथ ॾियो ऐं तव्हां मुंहिंजी हेल्प कयो त जीअं मुंहिंजो चैनल सिंधी में अॻिते वधे। हीअ तव्हांखे मुंहिंजी पारत आहे ऐं घणो पसंदि अचे त हिनखे सब्सक्राइब कयो। सो असां जेको भरिसां असांजे मार्केट आहे, तक़रीबन 5 मिंटनि में पहुची माण्हू वञे थो बाइक ते, हूअं त 10 मिंट लॻनि था। पर असां मार्केट में न वियासीं थोरो अॻिते, हुते हिकिड़ो प्राइवेट स्टील मिल वारनि जो हिते आइसक्रीम पार्लर आहे, काफ़ी अरसे खां आहे, तमामु घणो टाइम थी वियो अथसि, 10-15 साल थी विया अथसि। पहिरें वेंदा हुआसीं, सस्ताई हूंदी त उतां खाई ईंदा हुआसीं ऐं उन जी आइसक्रीम जी टेस्ट ई मुख़्तलिफ़ आहे। सो उते वञूं पिया। हिते त सॼो तव्हांखे ख़बर आहे त असांजो एरिया सॼो पूरो साओ आहे ऐं वणकारी घणी आहे। सो जॾहिं तॾहिं तव्हांखे वण ई ॾिसण में ईंदा। ऐं ॿी ॻाल्हि त घटि निकिरंदा आहियूं राति जे टाइम में, छो त रुॻो वणकारी आहे ऐं जॾहिं तॾहिं वण आहिनि। ऐं ॿियो त मौसम आहे बारिश वारी, त एॾा किना कीड़ा निकिरंदा आहिनि, जीत निकिरंदा आहिनि, जो असां ज़िंदगी ॾिठा बि न आहिनि। हीअ असां रस्तो क्रॉस करे हिन पासे ॾांहुं आयासीं ऐं हीअ आहे पार्लर वारो।
ऐं ॾिसो असां ॿारनि जो नंढो कप पुछा कईसीं हिते त हिन चयो त जेको सो 200 अलाए 150 सो मां चयो छॾेसि हाणे हितां खां कोन था वठूं, हीअ 50 पतो रेट ॿुधाए ऐं असां हली था परियां, हिन जे परियां मार्केट आहे जंहिंमें मां वेंदी आहियां अक्सर करे, तव्हां ॾिठो हूंदो। हे ॾिसो सो बसि उतां निकिरी आयासीं। हीअ साम्हूं जेको आहे ऑफिसर क्लब आहे। हीअ राति जो टाइम आहे त घणो मूं हुनखे ज़ूम कयो पर तव्हांखे हिन जा अखर ॾिसण नथा अचनि। ज़ूम सां वधीक ख़राबु थी थो वञे ऐं वेझे अचण सां। हिते मुंहिंजे पुट जी मङणी बि थी हुई, इंगेजमेंट हिन में थी हुई। हिते वॾो क्लब आहे ऐं हीअ आहे साम्हूं मार्केट ऐं हीअ साम्हूं नंढड़ी रेस्टोरेंट आहे बारबेक्यू, जिते असां अक्सर करे तव्हांखे ॿुधायो बि आहे, ॾेखारियो बि आहे त असां हिते फैमिली सां वेंदा आहियूं। हीअ हेॾां हिसो आहे जेंट्स जो ऐं परियां हिसो आहे फैमिली जो ऐं हीअ संदर ते माण्हू वेठा आहिनि। नंढिड़ो सो मार्केट आहे ऐं जेका बि रोज़मरह जी शइ आहे हिते अक्सर करे मिली वेंदी आहे, कपिड़े ऐं जूतियुनि खां सवाइ। मतिलबु त खाधे जी शइ सभु मिली वेंदी आहे, किचन जी शइ मिली वेंदी आहे हिते एमरजेंसी में, पर महांगी मिलंदी आहे। नंढिड़ो मार्केट आहे ऐं हीअ जेको शॉप आहे हे बिस्मिल्ला शॉप आहे। सो हीअ मां जॾहिं शादी करे आई हुअसि तॾहिं खां आहे, त पहिरियों त अलाए केतिरो पुराणो हूंदो। बसि हिते ॿारनि जे लाइ बि कप वरितासीं ऐं पंहिंजे लाइ बि कप वरितासीं ऐं फ़ातिमा हिते जेको सो कपनि खे चेक पई करे त अलाए जे आइस्क्रीम कीअं आहे। मां चयो छॾीसि आइस्क्रीम उहा ई आहे, कहिड़ी आइस्क्रीम आहे, ॾाढी शैतान थी वई आहे, ॾाढी शरारती आहे। सो बसि असां हितां आइस्क्रीम वठी ऐं हाणे हलूं था घर। छो त हिते नंढिड़ो ई मार्केट आहे घरनि जे आसपास, त हर कोई कहिड़े बि टाइम निकिरी अची सघे थो। ॾिसो साम्हूं हीअ होटल ते माण्हू वेठा आहिनि। वीडियो पसंदि अचे त लाइक कजो, शेयर कजो। अल्लाह हाफ़िज़।